अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट ॾींदा हलूं। छा मंसूर खान भी वाकई राज़न ऐं ककरवारनि जो साथ ॾींदो ऐं मुराद खे चवंदो तूं भञ कड़ी कई आहे फ़ैसिले जी, या इहो मसइलो हल करण में मंसूर खान कामयाब थी वेंदो। दोस्तों, पहिरियों त मंसूर खान अचण सां जीअं जहिड़ो थींदो पियो हूंदो आहे त अची वेंदो आहे, रोके वठंदो आहे जहिड़े खे, ऐं शाहनवाज़ खान खे चवंदो आहे तूं हिते माण्हू मराइण आयो आहे, तुंहिंजो कहिड़ो वास्तो वञे, हीउ फ़ैसिलो बि मूं कयो हुयो, इहो मसइलो बि हल मां कंदुसि, हीउ सॼो मसइलो मुंहिंजो आहे, तुंहिंजो न। शाहनवाज़ खान चवंदो मुंहिंजे ॻोठ जो मसइलो आहे, मां इन खे हल कंदुसि। इहे हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा आहिनि ऐं मंसूर खान चवंदो आहे मुराद खे पहिरियों पंहिंजा माण्हू रस्तनि तां हटा जेका तूं ॿिया आहिनि ऐं उन्हनि खे घर ॾांहुं मोकिल, मां मसइलो हल कयां थो। मुराद इहा ॻाल्हि मञी वेंदो आहे मंसूर खान जी। हू माण्हुनि पंहिंजनि खे चवंदो आहे तव्हां पोइ न हटी वञो, ऐं मंसूर खान सभिनी खे चवंदो आहे थधो दिमाग़ सां तकड़ि न कयो, ॾींहुं गुज़री न वियो आहे, मां मसइलो हल करे ॾियां थो। राज़न वारा बि चवंदा ठीकु आहे, असांखे ॿांह खपे, असां हलिया वेंदासीं। मंसूर खान मुराद सां अलॻि वञी मिलंदो, पुछंदो छा मसइलो आहे, छो नथो ॾे। उहे इहा ॻाल्हि कंदो हिकु ॾींहं जी असांखे मोहलत खपे, सुबुह ॾींदासीं। मंसूर खान राज़न वारनि खे चवंदो आहे हिकु ॾींहं में को हर्ज़ु न आहे, सुबुह तव्हांखे छोकिरी मिली वेंदी, तकड़ि बि न कयो, खून ख़राबो न कयो, सुबुह मां ज़िम्मेवारु आहियां, अॻे बि ज़िम्मेवारु मां हुयुसि, हाणे में हू न मुड़दा। मंसूर खान आख़िरी हल इहो रखंदो ऐं सॼी जेका मुराद सिधी ॻाल्हि कंदो मंसूर खान खे, हितां ॻाल्हि हीअ आहे, लेकिन मंसूर खान कंहिंखे कोन ॿुधाईंदो। लेकिन इहो सोचियो वेंदो मंसूर खान त मां मसइलो हल कीअं कयां। हाणे मंसूर खान राज़न वारनि खे चवंदो अगरि हिननि छोकिरी न ॾिनी तव्हांखे हिकु ॾींहं जे अंदरि त तव्हांजी भेण तव्हांखे वापसि कराए ॾींदुसि, तव्हां भली उन खे पाण वटि रखिजो, जेसीं ताईं हीअ छोकिरी न ॾियनि गुलपरी, तव्हां बि कूंज वापसि न कजो।